सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। टनोल हयार में आबादगारनि धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। टनोल हयार में पाणी जी खोट ख़िलाफ़ सिंध एग्रीकल्चर एंड रिसर्च काउंसिल तरफ़ां एडवोकेट अलीपल जी अॻवानी में कीरिया शाख वटि हैदराबाद मीरपुर ख़ासि रोड ते धरणो हयो वियो, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। उन मौक़े ते एडवोकेट अलीपल, फिदा हुसैन चौहान, डॉक्टर शकील पल, मोहम्मद बच्चल आरेसर, ग़ुलाम रसूल लुंड ऐं ॿियनि चयो त टंडोला हयार ज़िले में पाणी जी हथरादू खोट करे पुछड़ी ऐं नंढनि आबादगारनि खे हथ सां तबाह कयो पियो वञे। हुन चयो त टंडोला हयार ज़िलो सरई वसीलनि सां मालामाल आहे, जंहिंमें अंब, केला, कमंद ऐं ॿिया फसल थियनि था, पर हिते पाणी जी सख़्त खोट आहे। इहा खोट कुदरती न पर हथरादू आहे, जंहिंमें बासर माण्हू ऐं इरीगेशन अमलो मुलवस आहे। मीरपुर पठोरो में ज़िले सिजावल में पाणी जी खोट ऐं ॿियनि मसइलनि जे हल लाइ ऑल पार्टीज़ एक्शन कमेटी पारां 2 कलाकनि जी अलामती बुख हड़ताल कई वई। अब्दुल गनी मल्हा, अब्दुल गफूर मेमर, कामरेड यूसुफ कुंभार, आज़म उमराणी ऐं ॿियनि अॻवाननि चयो त सिजावल ज़िले में पाणी जी सख़्त खोट आहे। वफ़ाक़ सिंध सां पाणी जे मामले ते सख़्त नाइंसाफ़ियूं करे रहियो आहे। पुछड़ी में कुसल जेतिरो बि पाणी नथो मिले। जरवार लग जारूलुंड में पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। रैली में मुर्तज़ा अली लुंड, मुमताज़ अली लुंड ऐं ॿियनि आबादगारनि वरी अंग में शिरकत कई। अॻवाननि चयो त पाणी जी खोट सबबि आबादगारनि जूं ज़मीनूं सुकी बंजर थी रहियूं आहिनि। पाणी न हुजण करे आबादगार फ़ाक़ाकशी ते मजबूर आहिनि। हुननि चयो त पाणी जी हथरादू खोट ख़तमु करण समेत आबादगारनि जा मसइला हल कया वञनि।